नाज़रीन अहम ख़बर मकलियूं कराची के नूर खान ॻोठ वारे इलाक़े में हिंदू बिरादरी के माण्हुनि पारां लैंड माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिंदू बिरादरी पारां लैंड माफ़िया जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त लैंड माफ़िया ॻोठ ते कब्ज़े जी कोशिश करे पई, तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। हुननि चयो त लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वाक़े अहम ख़बर ॾेई रहिया हूं कराची के नूर खान ॻोठ वारे इलाक़े में हिंदू बिरादरी के माण्हुनि पारां लैंड माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वाक़े आगाह करे रहिया हूं हिंदू बिरादरी पारां लैंड माफ़िया जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त लैंड माफ़िया ॻोठ ते कब्ज़े जी कोशिश करे पई, तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। उन्हनि चयो त लैंड माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वाक़े आगाह कयूं पिया अहम ख़बर ॾेई रहिया हूं कराची के नूर खान ॻोठ वारे इलाक़े में हिंदू बिरादरी के माण्हुनि पारां लैंड माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो।